नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त मुल्क में कोरोना वायरस सबबि वधीक 98 ॼणा फोत थी विया आहिनि। अंग वधी 16,698 सौ थी वियो आहे। कोरोना वायरस में 5,857 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। नवनि केसनि बाद अंग वधी 7,72,381 थी वियो आहे। कोरोना में 83,162 एक्टिव केस रहिजी विया आहिनि। 6,72,619 मरीज़ सिहतयाब थी विया आहिनि। इंतज़ामिया पारां हिदायत कई वई त कोरोना खां बचण जो हल सिर्फ़ एहतियाती तदाबीरनि ते अमल करणु आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त मुल्क में कोरोना वायरस सबबि वधीक 98 ॼणा फोत थी विया आहिनि। अंग वधी 16,698 सौ थी वियो आहे। कोरोना वायरस में 5,857 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। नवनि केसनि बाद अंग वधी 7,72,381 थी वियो आहे। कोरोना में 83,162 एक्टिव केस रहिजी विया आहिनि। 6,72,619 मरीज़ सिहतयाब थी विया आहिनि। इंतज़ामिया पारां हिदायत कई वई त कोरोना खां बचण जो हल सिर्फ़ एहतियाती तदाबीरनि ते अमल करणु आहे।